पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट सिंध एक्शन कमेटी के सॾ ते पूरे मुल्क दियां सखर जे साफ़िन 166 ॾींहं बि एहतजाजी तहरीक जारी रखंदे सखर प्रेस क्लब ॿाहिरां सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इमदाद बुलतार जी अॻवानी में एहतजाजी अलामती बुख हड़ताल कंदे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं साफ़ सां थींदड़ ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ख़ालिद बांभण, सैयद अहकर शाह, जलालुद्दीन सलीम सैतो, सैरिश खोकर, कामरान शेख, यार मोहम्मद सुमरो, इरशाद धंधण, मोहम्मद अली सोलंगी, GM शेख ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त अॼु बि सहाफ़ी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। मीडिया इदारनि मां सहाफ़ियुनि जूं जबरी बरतरफ़ियूं करे संदन मुआशी क़त्ले आम जारी आहे। सहाफ़ी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि, जंहिंजो मिसाल शहीद जान मोहम्मद महर जे विछोड़े के 166 ॾींहं थी विया पर कातिल गिरफ़्तार न पिया कया वञनि। अॻवाननि सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त सहाफ़ियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ऐं शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न थियण जो नोटिस वरितो वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।